अस्सलाम वालेकुम। हमारी सीरियल यूट्यूब चैनल सोप टीवी त असां ॻाल्हि कंदासीं हिन वीडियो में ड्रामा सीरियल दर्दन जो देश जेको केटीएन जो हिकु तमामु बहितरीनु ऐं मेगा सोप सीरियल ड्रामो अचण वारो आहे तमामु जल्द। त हिन ड्रामे जी बाबति तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीअ ड्रामो जी रिकॉर्डिंग काफ़ी कंप्लीट 100 क़िस्तनि जी रिकॉर्डिंग कंप्लीट थी चुकी आहे। हिन ड्रामे खे तमामु जल्द केटीएन ते ऑनर कयो वेंदो, जंहिंजो डायरेक्टर आहे मंज़ूर दानिश ऐं राइटर आहे नूर कुंबर। त हिन ड्रामे जे कास्ट में शामिल हूंदा सिंध जा बहितरीनु सीनियर अदाकार मंज़ूर मुराद, उन खां अलावा असद कुरैशी, अर्जेंटीनो ज़ुल्फ़कार बुर्दी, अब्बास लोजाणू, निसार शाह, एस भट्टी, हिन खां अलावा ॿिया केतिरा ई सीनियर ऐं बहितरीनु ड्रामे में अदाकारी कंदड़ सिंध जा बहितरीनु सीनियर अदाकार हिन ड्रामे में खया विया आहिनि। हिन ड्रामे जी ख़ूबसूरत कहाणी लिखी वई आहे। त हिन ड्रामे जो काफ़ी इंतज़ारु थी रहियो आहे। हिन ड्रामे खे तक़रीबन 7-8 महीना थी विया आहिनि। त हिन जो ड्रामे जो ट्रेलर रिलीज़ कयो, हुन खां पोइ वरी हिन ड्रामे जो ॿियो रिलीज़ कयो, पर अञा ड्रामे जो कंहिं ऑनर न आहे कयो केटीएन ते। त हिन ड्रामे खे हाणे इहो केटीएन जे बारे में इहा ॻाल्हि अची रही आहे त हीउ ड्रामो तमामु जल्द केटीएन ते ऑनर कयो वेंदो। त इहो ई जी वीडियो।